हबीब नाराज हुजे। सन 60 हिजरीअ में इहो बैत कोन थी, 60 जा 11 गुज़रिया, रजब खां पोइ शौबान, रमज़ान, शवाल, ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, हत्ता के सन 61 हिजरी में मुहर्रम शरीफ में हजरत इमाम आली मकाम पंहिंजे 72 या ॿी रिवायत में 82 काफ़िले जे फर्दन सां गॾु कूफे में अची पहुता। यज़ीदन ॿाहिरियां घेराव कयो, हजरत हुसैन खे महसूर कयो वियो। पाण उते ई घोड़े ते चढ़ियल हुआ। पुछा कयो ही ज़मीन कहिड़ी आहे? ॿुधायो वियो त ज़मीन जो नालो करबला आहे। पाण करबला जो नालो ॿुधंदे ज़मीन ते घोड़े था लही पिया। पाण फरमायो हाला अर्दुन कुरबियूं बलाइन, ही दुख ऐं मुसीबत जी ज़मीन आहे। ईअं फरमायो ही असांजे खीमन खोड़ण जी जगह आहे, ही असांजे उठन ॿधण जी जगह आहे, ही असांजे नौजवाननि जे शहीद थियण जी जगह आहे। साईं सुहिणा तोखे कंहिं ॿुधायो? पाण फरमायो इहे जायूं मूंखे मुंहिंजे बाबे हैदर करार ॿुधायूं आहिनि। मञींदा हो अली साईं खे? मञींदा हो अली साईं खे? हिकिड़ो साईं तो चए सुभान अल्लाह, ॿिया रुगो 2-3 ॼणा हथड़ा मथे था कयो। जेको मुला ईअं करे आला न सभु चवंदा ॾिसो मुला मञींदा कोन अथई अलीअ खे, जल्दी फतवा लगी थी वञे। असां इहो चवंदा आहियूं त जंहिंजो आहे अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे। अञा नारो कोन हयो, लगे तो के हैदरी वेझा कोन थव। जंहिंजो आहे अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे। जंहिंखे पुल तां हलणो आहे प्यार ओहो हथ मथे करे। असांजो ताकीदो आहे त टिकेट जन्नत जी हैदर ॾींदो, कंहिं मुरीद खे कोन छॾींदो। अदा जेको जन्नत लाइ आहे त्यार ओहो हथ मथे करे। इहो अक़ीदो आई हो रुगो अलीअ सां प्यार आहे या अलीअ जे इमामनि ऐं अॻवाननि सां बि प्यार आहे? हैदर करार जन जे पुठियां नमाज़ूं पढ़ियूं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चओ सुभान अल्लाह, हज़रत उमर फारूक चओ सुभान अल्लाह, हज़रत उस्मान गनी चओ सुभान अल्लाह। हैदर करार इन्हनि जे पुठियां नमाज़ूं पढ़ी इहो ऐलान कयो त इहे मोहम्मद करीम जा जानशीन आहिनि, मूं अलीअ जा अॻवान आहिनि। हज़रत इमाम हुसैन अली मकाम खीमा खोड़िया, उहा तारीख़ हुई 2 मुहर्रम हराम, 2 खां पोइ 3, 4, 5, 6, 7 जे ॾियारे यज़ीदन घेराव कयो। 82 माण्हूअ जे घेराव करण जे लाइ 22,000 फौज आई। घणी? 22,000। उन्हनि मां हिकिड़ा त अहिड़ा हा जन में हिकिड़ो 1000 माण्हूअ जी ताक़त रखंदो। खाइणा उठ खाईंदा हा, घोड़नि ते उठनि ते सवार हा, तीर तरारो उन्हनि वटि भाला ऐं उन्हनि वटि नेज़ा हा, उन्हनि वटि पंहिंजा हथियार जंगी हा। हज़रत इमाम हुसैन आली मकाम त जंग जे लाइ आयो ई कोन। कूफिन घुराया, खत लिखी चओ अचा अॻवाणी कर, बस साईं त आयो ई जंग जे लाइ कोन हो।
उन जे बावजूद 22,000 जो लश्कर मोकिलियो वियो ऐं उन्हनि खे हुकुम कयो वियो त इमाम आली मकाम खे घेरा करे पाणी बंदि कयो, मानी बंदि कयो, अच वञ बंदि कयो, ॿाहिरीं फौज जी रसद बंदि कयो। छो चयो वियो त इहे रुगो 72 आहिनि, पर इन्हनि जे खून में हैदर करार जो खून जिस्म में पयल आहे। इन्हनि जे जिस्म में सैयदा तैयबा ताहिरा सैयदा खातून जन्नत जो खीर मुबारक पयल आहे। इन्हनि खे अकेलो न समझो, इहे रुगो 72 आहिनि, पर 22,000 खां बि ॾाढा। उन्हनि जा बि पाणी बंदि कया विया। 7, 8, 9, 10 पाणी बंदि कयो वियो। 9 जी रात आहे, 9 जो ॾींहुं आहे। हज़रत इमाम हुसैन अली मकाम करबला शरीफ जे मैदान में 3 पहरीअ जी नमाज पढ़ी वेठा। हज़रत इमाम अली मकाम जे गुलाम उन पे हज़रत हुसैन जी तरार जी नोक सिधी कई, तिखो पे तरार खे कई। हज़रत इमाम अली मकाम पंहिंजे नेज़े ते टेक लगाए ईअं अखड़ियूं बंदि करे पंहिंजे गोॾनि मुबारकनि ते पंहिंजो चेहरो रखियो आहे। हज़रत इमाम अली मकाम खे ऊंघ अची वई, निंड अची वई। हज़रत हुसैन अली मकाम जी भेण सैयदा तैयबा ताहिरा हज़रत सैयदा ज़ैनब साहिब पंहिंजे हरम मुबारक मां आवाज़ पे ॿुधा त उन हज़रत हुसैन जे गुलाम नेज़े ऐं तीर खे सिधो बि कयो पे ऐं के शेर बि अरबीअ में चया पे। हज़रत सैयदा ज़ैनब साहिब जो शेर ॿुधा त अखड़ियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया। खीमे मां अंदरां उन दरवाज़े जे वेझो थी उहे शेर ॿुधण लॻी आहे। ॿाहिरां कंहिं दुश्मन जे लश्कर जो अचण जो आवाज़, घोड़नि जा आवाज़ ॿुधण में आया। हज़रत सैयदना इमाम अली मकाम जी भेण पंहिंजे भाउ खे हथड़ो हणी चयो, सुहिणा उथो, दुश्मन जे लश्कर जे अचण जो आवाज़ थो अचे, ख़बर त लो छाजे लाइ अचनि था, छा मसलो आहे। हज़रत हुसैन अली मकाम अकड़ियूं खणी फरमायो, अदी छॾिया त सही, ऊंघ लॻी वई, अख लॻी वई, हाणे मूं मदीने वारे जो दीदार पे कयो। हुज़ूर जे मुबारक हथड़नि में पाणीअ जो प्यालो हो। हुज़ूर फरमाए रहिया त इन्नक तरूह इलैना, ओ हुसैन तूं जल्दी अचण वारो आ, असां सां जल्दी मिलण वारो आ। अदी छॾिया त मां पंहिंजे नाने मिठे मोहम्मद करीम सां तका मुलाक़ात कयां हा। कि भला ओ ॿाहिरियां माण्हू अची विया आहिनि, पुछो त सही। हज़रत इमाम हुसैन अली मकाम हज़रत सैयदना अब्बास साईं खे फरमायो, वञी ॾिसी आ छा आहे। साईं जो ॿाहिरि आयो त यज़ीदी लश्कर बीठो आहे। बा छो आया हो? चवण लगा त असांजे अॻवान असांजे सरवाण इब्ने सैद चयो आहे त हज़रत हुसैन खे चओ या जंग कर या बैत कर, बस हिकड़ी ॻाल्हि कर। हज़रत हुसैन उनखे जवाब में फरमायो त तव्हांखे ख़बर न आहे, अॼु 10 मुहर्रम जी रात आहे। हुज़ूर जे मुबारक ज़माने खां पहिरियां बि 10 मुहर्रम जी रात अज़मत वारी रात आहे। इन जे करे अॼोकी रात छॾियो त मां हुसैन अॼु रात रब जी नमाज़ पढ़ी वठां। इन मैदान में, इन घेरे में, इन 3 ॾींहनि जी उञ में, इन 3 ॾींहनि जी बुख में हज़रत हुसैन खे रात याद आ, नमाज याद आ, क़ुरान याद आ। हुसैनी सॾाइण वारे खे रोड ते वेठो आ, नमाज याद कोन्हे। नारा कहिड़ा आणंदो, हुसैनियत जिंदाबाद, यजीदियत मुर्दाबाद। माना हुसैनियत जेको हुसैन अली मकाम जो तरीक़ो हो उहो जिंदा हुआ, जेको यजीद जो तरीक़ो
मुर्दाबाद खत्म थियो। कसम दो अल्लाह जो इहो सच्चा या कूड़ा। इमाम हुसैन आली मकाम जो तरीक़ो हो निमाज आए तवा में नमाज गोठ जी मस्जिद कसम नथो ॾियां बाक़ी पुछां थो त 4 ॼणा निमाज पढ़ंदा हूंदा। इहो यज़ीदियत जो तरीक़ो आहे। रोड ते वेठो हुजी, मोबाइल ते वेठो हुजी, ओताक ते वेठो हुजी, वांदो वेठो हुजी, आज़ान अचे हय्या अल सलात निमाज ते अचो, ऐलान ते हय्या अल फलाह छोटकारे ॾे अचो, ऐं असां मां वरी को वञे ई न। खुदा जो कसम मदीने वारे मीर फरमायो उहो मुंहिंजो उम्मती नाहे जंहिंखे निमाज़ जी गणती नाहे। मदीने वारे साईं जा गुलाम बणिजी वञो। हुसैनी थियण सवलो नाहे मुंहिंजा दोस्त। हुसैनी थियण खां पोइ कूड़ छॾणो पवंदई, गिला छॾणी पवंदई, शराब छॾणो पवंदई, ज़िना छॾणी पवंदई, हराम छॾणो पवंदई, बख़्शे छॾणो पवंदई, पलांद को न वठंदे। ख़ुदा जो कसम आहे हज़रत हुसैन खे न करबला जे मैदान में मुहासिरो करण वारो हुर्र हो। उन अची हज़रत हुसैन खे इन जाइ ते फासायो हो। पर जेॾी महिल 9 मुहर्रम जो ॾींहुं थियो हज़रत हुर्र साम्हूं आयो। हज़रत इमाम अली मक़ाम उठ ते चढ़ी क़ुरान करीम खणी यज़ीदन जे साम्हूं आया। पाण फरमायो ओ यज़ीदियो मूंखे सुञाणो त मां केरु आहियां। मां उहो आहियां जेको मदीने वारे जे कुल्लनि ते सवार थी मदीने जो गलियूं घुमंदो। मां हुसैन उहो आहियां जो मुंहिंजो नानो सजदे में वेंदो हो त मां रसूलुल्लाह जे पाक पुठीअ ते सवार थी वेंदो हुयुसि। मां उहो हुयुसि जो मां जेकॾहिं हुज़ूर सां अंगल कंदो हुयुसि त जन्नत मां जोड़ा जिब्रील आणे ॾींदो हो। मां उहो आहियां जंहिंजे नाने जहिड़ो दुनिया में कंहिंजो नानो कोन्हे को। मां हुसैन उहो आहियां जंहिंजे बाबे जहिड़ो दुनिया में कंहिंजो बाबो कोने को। मां हुसैन उहो आहियां जो दुनिया में हुसैन जी मां जहिड़ी कंहिंजी मां कोने का। मां हुसैन उहो आहियां जो दुनिया में मुंहिंजे भाउ हसन जहिड़ो कंहिंजो भाउ कोने को। मां एॾे मर्तबे वारो आहियां। मां तव्हां मां कंहिंजो ॾोही कोन आहियां। यज़ीद जी ज़ात पलीता, यज़ीद जा किरदार बुराहल, इन जे करे उन जी बैत कोन कई आहे। तव्हां मां कंहिंजो हक़ कोन खाधो आहे, कोन कोन वायो आहे। अरे घुरायो अब सही वरी जंग था कयो। साईं के घुरायो थई साईं गोथरीअ मां खत कढी हुर्र खे चवंदा हुआ तुंहिंजे फलाणे घुरायो, ओ बीठो अथई फलाणे घुरायो, फलाणे घुरायो। मातर ईअं नाला खणी पाण हुनखे ॿुधाईंदा विया। हुर्र उन्हनि खां पुछा कई त तव्हां घुरायो आहे? सभिनी खणी हेठि कंध कया। हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम हुर्र खे फरमायो, हुर्र जेकॾहिं हाणे बि तूं यज़ीद खे छॾे मूं हुसैन ॾे ईंदे, जेके बि पोयां ईज़ा ॾिनई मां हुसैन सभु माफ़ करे छॾींदो। असां भाउ खे माफ़ कोन कंदा आहियूं। छो? मोटरसाइकिल घुरी मांस शहर वञा न ॾिनई, इन जे करे भाउ जो भत कोन खायो। आया न माना थोरी ॻाल्हि ते भाउ जो भत कोन खाइबो। अब मूं जहिड़ा मौलवी के सैयद के फकीर के न्याणियूं हमरा मञे ई कोन थो ऐं सदाए हुसैनी थो। हज़रत हुसैन आली मक़ाम फरमायो, हुर्र खे
त हिते फासायो तो टे ॾिहाड़ा मुहासिरो तो कयो आ। पर जेकॾहिं हाणे बि पंहिंजे गुनाह खां ताइब थी थो त बख़्श बि कयां थो ऐं वाइदो बि कयां थो नाने मोहम्मद करीम खां जन्नत वठी ॾींदोसि। जे हुसैनी थीने न माफ़ करणो पवंदई। हज़रत इमाम हुसैन आली मकाम सजी रात ॾही मुहर्रम जी नमाज में गुज़ारी, ज़िक्र में गुज़ारी, शुक्र में गुज़ारी, इस्तग़फ़ार में गुज़ारी। सुबुह थी आ पाण हुज्जत कायम करण ला उन्हनि ॾे विया। उन्हनि को न मञियो त पोइ साथी हिकिड़ो करे पाण मोकिलींदा विया। रब खे अर्ज़ कंदा विया मौला मूं हुसैन जो ॾोह कोन्हे को, मौला मूं हुसैन कंहिंजो कुझु बिगाड़ियो कोन्हे को। मुंहिंजा मालिक मुंहिंजा साथी बि क़बूल फरमा, मुंहिंजा मौला मुंहिंजा भाउर बि क़बूल फरमा, मुंहिंजा मौला मुंहिंजा भाइटिया बि क़बूल कर। एतिरे में भेण जे तरफ़ खां आवाज़ आयो अदा हे मां ॿ पंहिंजा बचड़ा ओ मोहम्मद बि तयार कया आहिनि नंढड़ा जंग में वञण जे क़ाबिल त कोन्हनि के, पर मां थी चाहियां त इहे बि तो हुसैन तां कुर्बान कयां जीअं अमड़ सैयदा तैयबा खे मुंहं ॾेखारण जहिड़ी थिया त मूं पंहिंजा बचड़ा लिकाए कोन रखिया हा, मूं पंहिंजे दिल जा गुल हुसैन तां कुर्बान कया। ओ ने मोहम्मद उहे शहीद थिया। हज़रत सैयदना इमाम अली अकबर शहीद थियो, हज़रत सैयदना अली असगर शहीद थियो। हज़रत इमाम जो पंहिंजो वारो आयो पाण बि शहीद थिया। उन्हनि जी लाशनि मुबारकनि ते घोड़ा डुकाया डोड़ाया विया, उन्हनि जे जिस्मनि खे चिकना चूर कयो वियो, उन्हनि जे मुबारक सिरनि खे मेज़नि ते रखी मथे खयो वियो। उन्हनि त बेअदबीअ जे नियत सां मथे खयो। माण्हू ॾिसनि जेको यज़ीद जो मुखालिफ थींदो उन जो ही हशर थींदो, पर जेॾी महिल हज़रत इमाम जो सिर मुबारक मथे थियो न, ख़ुदा जो कसम उन मां क़ुरान जो आवाज़ अचण लॻो। माण्हू ॾिसी चवण लॻा तड़े बदबख्ता जंहिं हुसैन खे तव्हां झुकाइण चाहियो उहो हुसैन झुकियो न आहे, उन हुसैन जो सिर अञा बुलंद थी वियो आहे। यज़ीद जो किरदार हो। यज़ीद जे दरबार में अहल बैत पहुचाया विया, अहल बैतन जा शहीदन जा सिर पहुचाया विया। उन उहे सिर वापस कया। कातिलन खां को हिसाब न वरतई। माण्हू यज़ीद जे मुखालिफत में उथी पिया। यज़ीद फौज गॾु करे मदीने वारनि ते मोकिले मदीने ते हमलो करायो। माण्हू अञा बि उन जी मुखालिफत में उथिया, अञा कोन मुड़ियो। फौज काए मके पाक ते हमलो कई। हाणे ताज़ो हिकिड़ो वहाबी पियो चए त हुसैन आली मकाम जे कत्ल में त यज़ीद मुलविस ई कोन हो। दमिश्क में वेठो हे मसलो हिते थियो हुयो ई कोन, इहो कीअं ॾोही थियो। अफ़सोस सां मुसलमान अञा जे तूं यज़ीद खे ॾोही कोन थो करी त पोइ पंहिंजे ईमान ते रो। ख़ुदा जो कसम हज़रत हुसैन उन जे साथियुनि जो सॼो वबाल यज़ीद जी गिचीअ में आ। इंशा अल्लाह मशर जो ॾियारो थींदो त उन यज़ीद खां 72 शहीदनि जो हिसाब वरतो वेंदो।
हुसैनी थी पओ, नमाजी थी पओ, सच्चा थी पओ, हयादार थी पओ, पंहिंजे बच्चन खे हया सेखारियो, पंहिंजे न्याणियुनि खे दीन सेखारियो, पंहिंजे बच्चन खे अहल बैत जी मोहब्बत सेखारियो। रब कंदो त मुस्तफा जे बचड़े हज़रत हुसैन जी कुर्बानी असां तव्हां खे रंग लाए छॾींदी। अल्लाह ताला असांजे मोहतरम साईं हाजी अनवर अली ऐं उन जे साथियुनि जी रब ही मेहनत पंहिंजी बारगाह में कबूल करे चो आमीन। मां थोरा हितो आहियां, पंहिंजे दोस्त महिरबान साईं मौलाना गुलाम मोहम्मद सिकंदरीअ जो जंहिं अवां जी ज़ियारत ऐं दीदार करायो। रब खां दुआ आहे शल रब साईं मुंहिंजी अवां जी सभिनी जी हाज़िरी कबूल फरमाए।